चंड ऐं मुंहिंजो नंढपण। जीअं त असां सभिनी सिंधियुनि खे ख़बर आहे त अॼु चंड आहे। जॾहिं मां नंढी हुयसि त चंड वारे ॾींहुं संझा जो मुंहिंजी माउ, चाची ऐं भाॼायूं गॾिजी नल ते जेको ॿाहिरि पधर में हो अखो पाईंदियूं हुयूं। उनखां पोइ पलउ पाए छंडो हणंदियूं हुयूं। असां ॿार बि उन में शामिलु हूंदा हुआसीं। उनखां पोइ घर जा सभु नंढा भाती पंहिंजनि वॾनि खे पेरे पवंदा हुआ। जीअं त चाचे जो घर पासे में हो ऐं पधर मां हिक ॿिए जे पधर में वञी सघिबो हो, त मुंहिंजा पिता ऐं भाउर राति जो जॾहिं बेदीअ तां घर ईंदा हुआ त चाचे ऐं चाचीअ खे पेरे पवणु उन्हनि जे घर वेंदा हुआ ऐं चाचे जा पुट याने असांजा सौट ज़ालुनि समेत असांजे घर अची पाण खां वॾनि खे पेरे पवंदा हुआ। ईअं कंदे चंड वारे ॾींहुं असांजे घर जूं नंढियूं वॾियूं गिलाऊं, शिकायतूं ऐं झेड़ा पंहिंजो पाण ई ख़तमु थी वेंदा हुआ। जय झूलेलाल।